सर तव्हां वटि पावर रहियो, रिस्पॉन्सिबिलिटी रही, ज़िम्मेवारी, इन्फ्लुएंस बि रहियो, असर बि रहियो, ठीकु आहे। इन्हनि टिनी शयुनि जे हुजण जे बावजूदु छा तव्हां सम्झो पिया त कुझु तव्हांजी पर्सनल ज़िंदगी ते असर ज़रूर पियो? Has it cost you personally? Yes, it has. बिल्कुल। Family time cost थी तो friends time cost थी। Okay. कॾहिं पंहिंजे फैसलनि ते शक कयो आहे? Have you ever doubted your path or decisions? No, I have not regretted. Really? Okay. अच्छा, हिकिड़ो अहिड़ो कहिड़ो फैसलो आहे जेको हिन वक़्त ताईं तव्हां सां it stays with you and you're very much proud of it? जिते तव्हांखे फ़ख्र आहे? No long pauses allowed, sir. Oh, sorry. Basically, जेके असां ये नयूं रिवायतूं कढियूं, संग चटियूं ख़तम कयूं सी, ये शयूं ख़तम कयूं सी, उनमें मां ॾाढो मुतमइन आहियां। अच्छा, जेकॾहिं तव्हां वटि हिकु साल जे लाइ हिकिड़ी एब्सोल्यूट क़िस्म जी अथॉरिटी, पावर अची वञे थो, अथॉरिटी अची वञे थी सिंध जे अंदरि, त हिकु साल जे अंदरि उहा कहिड़ी शइ आहे जंहिंखे तव्हां क्विकली चेंज कंदा? मां सिंधी माण्हुनि खे तालीम याफ़्ता करणु चाहींदुमि। ओके, उहो कहिड़ो कड़ो सच आहे सिंध जे बाबति जेके हुकुमरान मञण में की वांदा आहिनि? पाणी जी शॉर्टेज। ओके, ठीकु आहे। हाउ डू यू वांट टू बी रिमेंबर्ड? तव्हांखे कीअं माण्हू सम्झो पिया त यादि रखंदा या तव्हां कीअं यादि रहणु पसंदि कयो पिया? इंसान हुयो। अच्छा, हिकिड़ो हुयो। सही, ठीकु। अच्छा, चांहि पीअंदा आहियो या कॉफी पीअंदा आहियो तव्हां वधीक? कॉफी लवर आहियो, स्ट्रॉन्ग कॉफी पीअंदा आहियो या पंहिंजो हल्की लाइट? सही, ठीकु। थोरो लीडरशिप एंड पॉलिटिक्स खे वठी करे बि असां वटि आहे रैपिड फायर राउंड। अथॉरिटी या अकाउंटेबिलिटी, ॿिन्ही मां छा तव्हां चूज़ कंदा या प्रेफर कंदा? अथॉरिटी। ऑलराइट, स्ट्रॉन्ग लीडर थियणु पसंदि कंदा या स्ट्रॉन्ग सिस्टम? स्ट्रॉन्ग सिस्टम। डेमोक्रेसी और कंट्रोल, जमहूरियत या कंट्रोल तव्हां पसंदि कंदा? जमहूरियत। नेगोशिएशन या एनफोर्समेंट? एनफोर्समेंट। ओह, ओके, इंटरेस्टिंग। पावर और पीस? Peace. Respect or fear? Respect. Heart or mind? Heart. Tradition or change? Tradition. Okay. Silence or confrontation? Silence. Loyalty or honesty? Loyalty. Instinct or strategy? Strategy. Privacy or public life? Privacy. Alright. Legacy or success? Legacy. Although they both are very much related. Legacy. Forgive or never forget? Forgive. Political alliances? तव्हां politically इन पार्टी सां affiliated रहणु पसंदि कंदा या independently politics करणु पसंदि? Political affiliation. Okay, ठीक है। Stability or reform? Reform. Public opinion या personal conviction? Public opinion. Okay. अच्छा, power behind the scenes या power in the spotlight? तव्हांखे ताकत खपे, authority खपे, power खपे, पर्दे जे पुठियां रही करे या you need this specific spotlight on yourself? ॿई खपनि। Oh my God, so you have to choose one. Okay, mediation or judgment? Mediation. ठीक है। यानी चाकरी या जेको आहे तव्हांखे judgment पसंदि आहे, चाकरी you will choose. So compromise या justice? Compromise. Okay, dialogue या pressure? Dialogue. Immediate peace जेको तकड़ो पंहिंजो अमुन अची वञे या तव्हांखे ड्रिघे टर्म जो इंसाफ पसंदि आहे, long term justice? ड्रिघे टर्म जो इंसाफ बहितर हूंदो आहे, पाइदार हूंदो आहे। Okay, okay, ठीक आहे। अच्छा, innovation या experience? Experience. Okay, जबरदस्त। I think that's it. You won it. So असां तव्हांखे गिफ्ट कहिड़ी ॾियूं सर? I don't know. आवाज़ की छा गिफ्ट करी है? ये सब कुछ तव्हांजो आहे and